क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 12 एक्सरसाइज नंबर 2.3 मश्क बदाई ट्रे पार्ट 3 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.3 जे क्वेश्चन नंबर 2 जा पहिरियों ऐं 3 नंबर पार्ट सॉल्व करे आया हुआसीं। हिन लेक्चर में असां 5 नंबर पार्ट हल कंदासीं। हाणे असां वटि 5 नंबर पार्ट आहे 0.00469 जो असांखे लॉगरिथम फाइंड आउट करणो आहे। इन जे लाइ असां सभ खां पहिरियां कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं। पार्ट ए जेको आहे उहो आहे कैरेक्टरिस्टिक। हाणे कंहिं बि नंबर जो कैरेक्टरिस्टिक कीअं फाइंड आउट कबो आहे, असां छा कंदा आहियूं त जेको अदद गिवन हूंदो आहे असां उन खे पहिरियां साइंटिफिक नोटेशन में लिखंदा आहियूं। हाणे हिन अदद खे असां साइंटिफिक नोटेशन में कीअं लिखंदासीं त असां छा कंदासीं, हिन ॾहाई खे राइट साइड जेको आहे 3 प्लेसिस मूव कंदासीं त पोइ इहो छाजे बराबरि थींदो, पोइ इहो असां वटि बराबरि थींदो त 4.69 इंटू 10 पावर 10 ते पावर केतिरो थींदो -3, छाकाणि त असां ॾहाई खे साॼे पासे जेको आहे 3 प्लेसिस मूव कयो, उन जे करे पावर जेको आहे -3 थींदो। हाणे जेको 10 जे मथां पावर हूंदो आहे चाहे उहो पॉजिटिव हुजे या चाहे उहो नेगेटिव हुजे त पोइ उहो छा थींदो आहे, कैरेक्टरिस्टिक थींदो आहे। त पोइ असां छा लिखंदासीं त कैरेक्टरिस्टिक इज़ हाणे असां -3 के आर में कीअं लिखंदासीं हिते त 3 जे मथां बार। हाणे 3 बार असांजो छा थी वियो, कैरेक्टरिस्टिक थी वियो। हाणे असां मेंटिसा फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं त लिखंदासीं बी मेंटिसा। मेंटिसा फाइंड आउट करण जे लाइ पहिरियों नंबर जेको असां वटि स्टेप हूंदो आहे उहो हूंदो आहे त इग्नोर द डेसिमल। हाणे असां जेको मथे गिवन अदद आहे जेकर असां हुन मां ॾहाई ख़तमु कंदासीं पोइ इहो छाजे बराबरि थींदो, जॾहिं हिन मां असां ॾहाई ख़तमु कंदासीं पोइ इहो बराबरि थींदो। हाणे पहिरियां असां उहो अदद लिखी था वञूं। इहो अदद आहे असां वटि त 0.00469, जॾहिं असां हिन मां ॾहाई ख़तमु कंदासीं बराबरि थींदो 469। हाणे असां वटि छा थींदो त जेको ॿियो नंबर स्टेप आहे त लोकेट रो एंड कॉलम। हाणे जेके पहिरियां ॿ जेके डिजिट आहिनि असांखे रो जे बारे में ॿुधाइनि पिया, ऐं टियों नंबर जेको डिजिट आहे उहो असांखे कॉलम जे बारे में ॿुधाए पियो। ऐं जेकर अगरि चोथों नंबर डिजिट हुजे हा त असांखे पोइ उहो मीन डिफरेंस जे कॉलम जे बारे में ॿुधाए हा। हाणे पोइ हिते तव्हां इहे शयूं सिखी आया आहियो, ठीकु आहे। त पोइ असां हिते लिखंदासीं त रो इज़ 46, यानी 46 नंबर रो आहे। त पोइ उहा कहिड़ी थींदी, हिते असां वटि रो, हाणे हीउ जेको आहे ॾिसो त हीउ रो वारो कॉलम आहे, असांखे त ख़बर पए थी 25 नंबर रो आहे। त अहिड़े तरह जेको 46 नंबर रो किथे थी अचे, उहो हिन जॻह ते थी अचे। अहिड़े तरीक़े सां इहा असांजी 46 नंबर रो थी वई। हाणे ॾिसंदासीं त कॉलम काओ थींदो, कॉलम असांजो थींदो 9। त लिखंदासीं त कॉलम इज़ 9। हाणे इहो 9 नंबर कॉलम किथे आहे, उहो ही असांजो अथव 9 नंबर कॉलम, ठीकु आहे। जॾहिं मां सखणे कॉलम जी ॻाल्हि कयां त हिन साइड जी ॻाल्हि कयां पियो, जॾहिं असां मीन डिफरेंस जे कॉलम जी ॻाल्हि कयां त पोइ हिन साइड जी ॻाल्हि पियो कयां, ठीकु आहे। त पोइ असां 9 नंबर कॉलम कहिड़ो थींदो, हाणे ही थी वेंदो। हाणे 3 नंबर स्टेप में छा कंदासीं त एड द वैल्यू ऑफ लोकेटेड रो एंड कॉलम। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त असां वटि रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू मिले हिकिड़ी उहा, ॿी जेका हिन रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू मिलंदी, इहे जेके ॿई वैल्यू थींदियूं असां हुते एड करे छॾंदासीं। पर हिते असांखे हिकिड़ी वैल्यू मिली आहे त पोइ असां जस्ट उहा वैल्यू लिखी छॾंदासीं। इहा घणी आहे, इहा आहे असां वटि 6712। त हिते लिखंदासीं त 6712। हाणे इहा एड कोन कंदासीं छाकाणि ॿी वैल्यू असां वटि आहे कोन। त पोइ हाणे इहा छाजे बराबरि थी वेंदी, त हाणे असां छा कंदासीं त जेका असांखे इहा वैल्यू मिली घणी 6712, उनजे बिल्कुलु लेफ्ट साइड हिते ॾाई ॾेई वेंदासीं त पोइ उहा असां वटि छा थी वेंदी, मेंटिसा। पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो असां वटि बराबरि थींदो त 0.6712। इहो छा थी वियो असांजो मेंटिसा।
हाणे असां छा कंदासीं त जेको चौथो नंबर स्टेप यानी फाइनल स्टेप असां वटि ईंदो, असां कैरेक्टरिस्टिक ऐं मेंटिसा खे एड करे वेंदासीं। एड द कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा। तो पोइ हाणे असां लिखंदासीं त 3 जे मथां पावर आहे बार प्लस, हाणे असां छा लिखंदासीं त 3 ते बार, हाणे लिखंदासीं 3 बार प्लस 0.6712 इज इक्वल टू 3 बार 0.6712। इहो छा थियो असां वटि आंसर थी वियो। इन जो मतिलबु इहो थियो त logarithm of 0.00469 is 3 बार 0.6712। हाणे ही थियो logarithm। हाणे हिते जेकॾहिं तव्हां ॾिसंदो न त ही जेको आहे माना इंटीग्रल पार्ट असांखे कैरेक्टरिस्टिक ॿुधाए पियो, यानी जेको आहे माइनस जेको 3 आहे उहो जो छा थींदो कैरेक्टरिस्टिक थी वेंदो, ऐं जेको ही डेसिमल फ्रैक्शन वारो पार्ट आहे इहो असांखे मेंटिसा जे बारे में ॿुधाए पियो अहिड़े तरीक़े सां। हाँ, पर जेकॾहिं बारो तव्हांजे ज़हन में इहो सुवाल अचे हा त हाणे हिते जेकॾहिं ही जो -3 ऐं जेकॾहिं असां हिन में एड कयूं आहे ही त पोइ जेको आहे त इहो जेको अदद आहे त -3 खां घटि अचे हा, पर बारो ईअं न आहे हूंदो। हाणे हिते जीअं आम तौर ते जेका एडिशन ऐं सब्ट्रैक्शन थींदी आहे न उन खां घुर न आहे। हिते जेको आहे न -3 असां जेको आहे उहो हिते हिक ॿिए में एडजस्ट नथा करे सघूं, उहो जस्ट लिखंदासीं त जीअं असांखे ख़बर पवे त हिनजी कैरेक्टरिस्टिक केतिरी हुई। इहो सुवाल तव्हांजे माइंड में अची पियो सघियो बारो। हाणे असां वटि सुवाल आहे त जेकॾहिं 1/0.9 जो जेको लागरिथम असां वटि आयो आहे उहो घणो आयो, उहो आयो त 1/4926। त पोइ हेठियां जेकी ही सभु अदद आहिनि उन्हनि जो छा करिणो आहे लागरिथम फाइंड आउट करिणो आहे। बारो जेकॾहिं मां तव्हां खां जस्ट इहा ॻाल्हि पुछां त ही अदद घणो आहे, इहा आहे 1/0.9। हीउ जेको मुल मिलियो आहे असांखे त हिन जे अंदरि मेंटिसा जी वैल्यू घणी आहे, इन में असां वटि जेको आहे त मेंटिसा जी वैल्यू असांखे मिली उहा आहे छा जे बराबरि मिली असांखे मेंटिसा जी वैल्यू उहा मिली त 2.4926। पर हाणे जेकॾहिं मां तव्हां खां ॿियो सुवाल पुछां त ही कहिड़नि अददनि जो मेंटिसा आहे, त जॾहिं असां मेंटिसा फाइंड आउट करण लाइ छा कंदा आहियूं त 2 खे ख़तमु कंदा आहियूं न। इन जो मक़सदु इहो थियो त जेको 1/0.9 जो जेको मेंटिसा थियो उहो असांखे घणो मिलियो, उहो मिलियो 2.4926। बाक़ी हिते बि ॾिसो हर हिकु अदद जे अंदरि जेके पहिरियां 4 डिजिट सेम अथव, हिते बि ॾिसो साॻा आहिनि, हिते बि जेके आहिनि साॻा डिजिट अचनि पिया, हिते बि जेकॾहिं असां 2 खे ख़तमु कंदासीं त वरी बि साॻा असांखे अदद मिली वेंदा, हिते बि ॾिसो साॻा अदद डिजिट अचनि पिया या न पिया अचनि, बिल्कुलु अचनि पिया। हिन जाइ ते बि जेकॾहिं असां 2 खे ख़तमु कंदासीं त ही 6 डिजिट आहिनि, वरी बि असांखे पहिरियां 4 डिजिट खणणा पवंदा। हिन जाइ ते बि ईंदासीं त असांखे पहिरियां 4 डिजिट खणणा पवंदा, यानी हिननि सभिनीनि जेकी असां वटि 6 सम आहिनि उन्हनि जे अंदरि छा आहे त मेंटिसा जी वैल्यू असांखे साॻी मिलंदी। फ़र्क़ु छा जो आहे, असांखे जस्ट हिते कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू फाइंड आउट करणी पवंदी। हाणे ॾिसो बिल्कुलु आसान थी वियो सम। जेकॾहिं हाणे मां तव्हांखे पहिरियों नंबर जेको आहे उहो सम करायां त पोइ हाणे उहो कीअं थींदो, तवजो ॾियो। हाणे ही मां पोइ बाद में ई मिटाए छॾींदुसि, पर तवजो हाणे पहिरें नंबर सम ते ॾियो। हाणे मूं वटि पहिरियों नंबर सम कहिड़ो आहे, उहो आहे त log 3.109। हाणे ही जेको आहे सम आहे असांखे छा करिणो आहे, हिन जो लागरिथम फाइंड आउट करिणो आहे। इन जे लाइ सभ खां पहिरियां जेको ॾिसंदुसि हिन में कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू घणी आहे, त हिते कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट करण लाइ हिन असां अदद खे साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं। पोइ छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त 3.109 इंटू 10 पावर 0। 10 मूव ई कोन कंदी, छाकाणि त कोफिशिएंट जी वैल्यू बिल्कुलु सेट आहे, 1 ऐं 10 जे विच ते अचे पई। त पोइ हाणे हिते छा थींदो, यानी कैरेक्टरिस्टिक छा जे बराबरि थी वई, कैरेक्टरिस्टिक 0। ऐं मेंटिसा कीअं फाइंड आउट कंदा आहियूं, असां छा कयूं आहे त हिन दफ़े 10 खे ख़तमु कयूं आहे, 10 खे ख़तमु कयूं आहे त पोइ छा जे बराबरि थी वञे हा, इहो असां वटि बराबरि थी वञे हा 3109 जे। ऐं जो मेंटिसा छा आहे, उन जो मेंटिसा असांखे ख़बर आहे, यानी हिते मेंटिसा जी वैल्यू छा अची वेंदी, त मेंटिसा असांखे मिली वियो 2.4926। पोइ असां छा कंदा आहियूं, असां कैरेक्टरिस्टिक ऐं मेंटिसा खे एड करे छॾींदासीं। हिते थींदो 0 प्लस 0.4926। पोइ छा जे बराबरि थींदो, असां वटि बराबरि थींदो 0.4926। इहो छा थी वियो असांजो,
इहो असांजो गिवन जो लागर्थम थी वियो। अहिड़े तरह सां इहो असांजो आंसर थी वियो। हाणे जेकर मां हिते उहो ई 5 नंबर जेको सम आहे उहो सॉल्व करण जी कोशिशि थो कयां। हाणे काओ नंबर सम आहे, इहे असां वटि आहे 5 नंबर सम। उहो कहिड़ो आहे त लाग फाइंड आउट करणी आहे कंहिंजी, उहो आहे त 310 ढाई 9 4 2। पहिरियां छा कंदासीं, हिन खे साइंटिफिक नोटेशन में लिखूं था। ॾिसो कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू हिन में घणी थी अचे। हिते जेका आहे कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू ईंदी त 2, पर वरी बि ॾिसूं था। हाणे हिते छा कंदासीं, उहो हीअ अदद असां वटि कहिड़ो आहे, हीअ आहे त 310 ढाई 9 4 2। हिन ढाई खे जेको आहे उहो हिन साइड खणी ईंदासीं, यानी कहिड़ी साइड ईंदासीं, लेफ्ट साइड खणी ईंदासीं। घणा प्लेसिस, 2 प्लेसिस, त छा थींदो, हीअ थींदो त 3.10942 इंटू 10 पावर घणो ईंदो, 2 ईंदो। छाकाणि ढाई खाॿे पासे 2 प्लेसिस आई त पावर प्लस जो 2 थी वियो। हाणे हिते असांखे कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू घणी मिली वई, कैरेक्टरिस्टिक इज़ 2। हाणे हिन में असांखे मैंटिसा फाइंड आउट करणी आहे। कहिड़े अदद जी मैंटिसा फाइंड आउट करणी आहे, उहो हिन जी। हाणे घणो आहे 310 ढाई 9 4 2। हाणे हिते पहिरियां ढाई खे ख़तमु कंदासीं ऐं पहिरियां 4 डिजिट खणंदासीं, पोइ उहे बि घणा थींदा, वरी बि हिते घणो थींदो, इहो थींदो 3109। उन जी मैंटिसा ख़बर आहे असांखे बिल्कुलु। पोइ छा थींदो त लिखंदासीं मैंटिसा छाजे बराबरि थींदो। हाणे असां वटि मैंटिसा बराबरि थी वियो असां वटि ढाई 4 9 2 6। पोइ असां छा कंदासीं, एड कंदासीं कंहिंखे, उहो हिन कैरेक्टरिस्टिक खे ऐं मैंटिसा खे जॾहिं असां एड कंदासीं असांखे लॉग जी वैल्यू मिली वेंदी। पोइ छाजे बराबरि थी वेंदो, असां वटि थींदो त 2 प्लस 0.4926। छाजे बराबरि थी वियो, 2.4926। अहिड़े तरीक़े सां जेके आहिनि तव्हां जेके रिमेनिंग सम आहिनि उहे तव्हां करे छॾियो। बहरहाल जेकर तव्हांखे मां हीउ सम बि कराए थो छॾियां, जेको 3 नंबर सम आहे, इहो तव्हांखे मां कराए थो छॾियां। ऐं 3 नंबर सम कहिड़ो आहे असां वटि, उहो हीअं आहे त लॉग फाइंड आउट करणी आहे कंहिंजी, उहा असां वटि 0.003109। हाणे पहिरियां असां छा कंदासीं त हिन अदद खे साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं त ढाई खे घणा प्लेसिस मूव कराईंदासीं, साॼे पासे ढाई वेंदी, 3 प्लेसिस मूव कराईंदासीं सीधे। पोइ छाजे बराबरि थींदो, इहो थींदो असां वटि त 3.109 इंटू 10 पावर माइनस जो 3, छाकाणि साॼे पासे 3 प्लेसिस विया आहियूं। त हिते कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू घणी थी वई, कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू मिली वई असांखे -3 और में असां ॾींदासीं 3 जे मथां बार। ठीकु आहे। त वंस अगेन जेकॾहिं हिन में ढाई खे मां ख़तमु कयां त वरी बि जेको आहे हिते असांखे जेके 4 डिजिट कहिड़ा मिलंदा, 3109। त उन जो मैंटिसा असांखे ख़बर आहे छाजे बराबरि आहे, उहो आहे त ढाई 4 9 2 6। ठीकु आहे। त पोइ हिते असांखे मैंटिसा जी वैल्यू वरी साॻी मिली वई, सभिनी में साॻी ईंदव, बिल्कुलु आसान सम आहिनि, तव्हां उहो सम्झण जी कोशिशि कयो। इहो थी वियो ढाई 4 9 2 6। हाणे असां छा कंदासीं त इनखे एड करे छॾींदासीं, लिखंदासीं त 3 जे मथां बार प्लस कंदासीं हुनमें छा, ढाई 4 9 2 6। छाजे बराबरि थी वियो, 3 जे मथां बार 0.4926। इहो असांजो आंसर थी वियो। यानी इहो छा लागर्थम कहिड़े जी, त असां वटि जेको 3 नंबर सम आहे उहो आहे त log 0.003109 जी जेका असांखे वैल्यू मिली, उहा जेका 3 जे मथां बार 0.4926। अहिड़े तरीक़े सां हीअ सभु 16 सम अथव ऐं तव्हांखे उमेदु आहे त हींअर अची चुका हूंदा। ॿारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।